नाज़रीन प्रोग्राम नासूर में मां आहियां तस्वीर संदीलो। नाज़रीन कुछ वक्त जी विथी खां पोइ असां हिन पंहिंजे प्रोग्राम नासूर खे हिकु भेरो ॿीहर वरी इन करे शुरू करे रहिया आहियूं त सिंध जे अंदरि जेके आहिनि उहे अनेक क़िस्म जा नासूर जेके आहिनि उहे वधी रहिया आहिनि ऐं जेके नासूर मौजूदु आहिनि उन्हनि खे बि कंहिं माहिर जराह जी अञा ताईं का नज़र न पई आहे या उन जे इलाज जी जेका ज़रूरत आहे, जेका दरकार आहे इलाज जी ज़रूरत, उहा बि न थी रही आहे। ऐं उन्हनि नासूरनि खे मद्देनज़र रखी ऐं असां अॼु जेको प्रोग्राम शुरू पिया कयूं उहो असांजो सिंध जे अंदरि अॻे ई जेको तालीम जो ॿेड़ो ॿुॾो पियो आहे। नौजवान जेके आहिनि जिन खे पहुच कान्हे का, जिन खे सिफ़ारिश कान्हे या जिन खे पैसो कोन्हे को, हिकु तालीम बहितर नमूने सां कोन थी थिए पई। ऐं ॿियो रोज़गार जो वॾो मसइलो आहे। नौजवान जेके डिग्रियूं वठी ऐं डिग्रियुनि जा ॻल्ट ॻिलींदा था वञनि पिया ऐं उन्हनि खे रोज़गार कोन थो मिले पियो। त उन जा कहिड़ा सबब आहिनि, कहिड़ा बुनियादी कारण आहिनि, असीं उन ते ॻाल्हाईंदासीं। असां सां गॾु अॼु असांजे जो मुअज़्ज़िज़ महिमान जेको आहे सिंध जो आलिम अकाबर प्रोफेसर नागपाल साहब जन आहिनि, जिन जो असीं मुख़्तसिर तारीफ़ कराईंदा रहंदा आहियूं। पर उन्हनि जो हिकु ख़ासि तारीफ़ ऐं हिकु ॿियो तारीफ़ इहो बि आहे त हू गुज़िरियल 37 सालनि खां वठी सिंध जे नौजवाननि खे अंग्रेज़ी जी तालीम ॾींदा रहिया आहिनि ऐं तरबियत ॾींदा रहिया आहिनि, उन्हनि खे तयारु कंदा रहिया आहिनि। CSS जूं 21 जेके बेंचूं आहिनि उहे बि पढ़ाए चुका आहिनि ऐं हिन वक़्तु बि उन्हनि जो इहो तालीमी ऐं तरबियती जेको सफ़र आहे उहो जारी आहे। अॼु असांजे जेको प्रोग्राम जो मौज़ू आहे उहो आहे सिंध में चटाभेटी यानी CSS ऐं PCS जे लाइ जेके नौजवान तयारी करे रहिया आहिनि उन्हनि जे लाइ रहनुमा उसूल कहिड़ा आहिनि, उहे कीअं तयारी कनि ऐं कीअं उहो इम्तिहान पास करे ऐं ही पंहिंजो सफ़र पार करे सघनि था। उन सिलसिले में असांजी स्क्रीन ते जेको आहे उहो नंबर बि हली रहियो आहे। तव्हां कॉल बि करे सघो था, तव्हां कॉल करे पंहिंजे अंदर जी ॻाल्हि बि करे सघो था, तव्हां तजवीज़ूं वठी सघो था ऐं प्रोफेसर साहिबु तव्हांखे टू द पॉइंट जेको आहे उहा तव्हांजी रहनुमाई जे लाइ तव्हांखे मालूमात जेका आहे उहा तव्हां सां शेयर कंदा। प्रोफेसर साहिबु तव्हांजी वॾी महिरबानी। हिकु वॾे वक़्त खां पोइ नासूरनि जा सिलसिला त सिंध जे अंदरि उहे टुटनि ई कोन था। असांजे प्रोग्राम जा सिलसिला जेतोणीकि टुटियूं वरी ॿीहर बहाल थिया आहिनि, पर नासूरनि जो जेको सिलसिलो आहे उहो सिंध जे अंदरि जारी आहे। मुख़्तलिफ़ खाता जेके आहिनि सिंध जा उहो करप्शन जो जेको नासूर आहे उहो खाई रहियो आहे। अकरबा परवरी, पंहिंजा नवाज़ी, मेरिट जी लताड़ जेके आहिनि उहे सभु बुरायूं ऐं बीमारियूं जेके आहिनि उहे सिंध जी मिटीअ खे लॻी चुकियूं आहिनि ऐं सिंध जे इदारनि खे खाई रहियूं आहिनि। पर बुनियादी ऐं पहिरियों सुवालु जेको आहे त सिंध जो जेको ही तालीमी नासूर आहे उनखे कहिड़ी रीत हिकिड़ो जराहीअ जे वसीले उनखे ठीकु करे सघिजे थो? वाह, फर्स्ट क्लास। मूंखे चवंदुसि त शाबाश आहे तव्हांखे, जस हुजे जो तव्हां नासूरनि ते प्रोग्राम कयो था। ऐं मुंहिंजे ज़ाती राय मुताबिक़ वॾे में वॾो नासूर जेको आहे सो तालीम आहे। छा लाइ त इहो बुनियादु आहे। हिन मां तव्हांजा वकील, उस्ताद, प्रोफेसर, डॉक्टर, इंजीनियर, फ़ौजी, एवरीथिंग, जज तव्हांजा तालीम मां पैदा थियनि था। हिकिड़ी वॾी स्कीम सां सिंध जी तालीम जो ॿेड़ो ॿोड़ियो वियो आहे, ॿुॾी न रहियो आहे। जेकॾहिं यकीन नथो अचे त सुबुह जो सेंटर ते वञी मैट्रिक जा इम्तिहान ॾिसो। अॼुकल्ह त ॾिसण जी ज़रूरत न आहे जो असांखे टीवियूं असांजा ही अहसानमंद मीडिया मां चवां जेका अखियुनि सां ॾेखारे थी छा पियो थिए वहे वापरे। हाणे तव्हां मूंखे रुगो इहो ॿुधायो त इहो ॿारु जेको 9th में ईअं कापी थो करे, 10th में करे थो, 1st ईयर 2nd ईयर में करे थो, असांजा लालची डिग्रियूं विकिणनि था, कूड़ा सर्टिफिकेट ॾियनि था, पोज़ीशन कूड़ियूं अचनि थियूं असां वटि। मां ॿाहिरां वेही कोन थो ॻाल्हायां, 37 साल इहो कोयलनि जो कमु कयो आहे, हे हीरनि जो कमु आहे मुंहिंजा साईं। त मुंहिंजे अंदर खे ख़बर आहे जेको मां छिॼां थो रोज़। हाणे चटाभेटी जी तव्हां ॻाल्हि था कयो। लेटेस्ट रिपोर्ट ऑफ सिंध पब्लिक सर्विस कमीशन फेडरल जेका CSS कराए थी, हर साल हो पंहिंजी रिपोर्ट ॾींदा आहिनि त इन साल जी कारकर्दगी छा आहे। 2013 में टोटल नंबर ऑफ कॉम्पिटेटिव स्टूडेंट्स 2000 वेठो। 2000 स्टूडेंट्स हिन इम्तिहान में वेठा, 248 पास थिया सॼे पाकिस्तान में। ही आईनो आहे त असां में केतिरी क़ाबिलियत आहे, किथां ईंदी क़ाबिलियत? इन कल्चर मां ईंदी क़ाबिलियत। हिन कापी कल्चर में सियासतदान,
सरकार सगोरी, उस्ताद, शागिर्द, ऐं अफ़सोस थो चवां थो त शागिर्द जा वालदेन शामिल आहिनि। असां एॾा अंधा आहियूं, पंहिंजे हथनि सां ज़हर जो कटोरो पीऊं था, ख़बर नथी पए ख़ुशि था थियूं। तमामु अफ़सोस जी ॻाल्हि आहे त हीअ असांजो हिन वक़्त जो मक़ाम आहे जिते असां बीठा आहियूं। मां 21 बैचिस पढ़ायूं आहिनि, PCS जूं 4 बैचिस हाणे आयूं आहिनि। PCS हिकिड़ी मुसीबत ई आहे सिंध लाइ, पंजाब में रेगुलर थींदी आहे, सिंध में 4-4 साल PCS थींदी ई न आहे। PCS एग्ज़ामिनेशन में मसइलो इहो आहे त उहा CSS खां बि ॾुखी आहे। आम तरह त सवलो सम्झियो वेंदो आहे, ॾुखी हिन जे करे आहे त 4 साल एग्ज़ाम न थियो PCS जो, 4 ई साल सिंध में छा वियो आहे प्रो इंटरनेशनल रिकॉर्ड रखिबो आहे, छो त उहो क्वेश्चन कहिड़ो बि पुछी सघनि था। ऐं ॿियो मसइलो आहे त PCS में हिकु वक़्तु सॼो कुझु अची वेंदो आहे, जनरल नॉलेज में उन में आहे, एवरीडे साइंस बि उन में आहे, CSS में ईअं न आहे, अलॻि सभु पेपर्स आहिनि। त वधीक ॾुखी थी पई आहे PCS। ख़ैर त मां जेको पढ़ाए उते पंहिंजे शागिर्दनि खे ॾिसंदो आहियां जेके तमामु सुठे डिग्रीज़ वठी ईंदा आहिनि, जी घणा त नौकिरी पेशा आहिनि। त मां उन्हनि खे इहो चवंदो आहियां त भाउ मुंहिंजा, तव्हां 8वीं पास न कयो जेकॾहिं मां तव्हांखे 8वीं जमात पढ़ायां। हुननि जो ॾोह न आहे, मां सिस्टम जी ॻाल्हि थो कयां, छो त मुंहिंजा शागिर्द ॿुधंदा हूंदा उहो चवंदा साईं असांजी ॻाल्हि थो करे। न, हिन सिस्टम मां जेको निकिरंदो उनखे छा ईंदो, सिस्टम में कहिड़ियूं ख़राबियूं आहिनि सभु मां आङुरियुनि ते रखी आयो आहियां। न सिस्टम जी ख़राबियुनि ते बि ॻाल्हाईंदासीं, पर जेको तव्हां चयो पिया इदारा जेके डिग्रियूं ॾियनि था पिया, हिते इहो कारोबार आहे प्रोफेसर साहिबु, डिग्रियूं पैसनि ते वठनि था, तालीमी इदारनि जे अंदरि शागिर्द वञनि कोन था, जेके प्रोमोशन थियनि था उहे बि पैसनि ते थियनि था, जेके डिग्रियूं मिलनि थियूं उहे पैसनि ते मिलनि थियूं, ऐं जेके नौकिरियूं मिलनि थियूं उन्हनि डिग्रियुनि जे आधार ते उहे पैसनि ते मिलनि थियूं, सिफारिश ते मिलनि थियूं। आहे ई कोन, इट्स ओपन सीक्रेट, तव्हां सभु ॼाणो था। हाणे इन जो रिज़ल्ट ॿुधो, वरी ॿी ॻाल्हि थो ॿुधायां, उन जी रिपोर्ट मां सरकारी इदारो असेसमेंट जेका कंदी आहे रुॻो पेपरनि जी न, टोटल ओवरऑल उनजी हिकु हिकु शइ खे वाझाइबो आहे, छो त तव्हां CSS ते था अचो, कॉम्पिटेटिव एग्ज़ामिनेशन में था अचो। हाणे हुननि फर्दर रिपोर्ट ॾिनी आहे त 92% कैंडिडेट्स हू वर कॉन्टेस्टिंग, हू वर अपीयरिंग, हू वर देयर एमिंग एट द टारगेट टू बी ऑफिसर्स, 92% अहिड़ा माण्हू आहिनि जिन खे क्वेश्चन पेपर सम्झ में नथो अचे, क्वेश्चन्स नथा सम्झी सघनि, राइटिंग स्टाइल हुननि खे कान्हे। हाणे ही 2 एरियाज़ आहिनि जेके मां चाहींदुसि त पंहिंजे उम्मीदवारनि सां वंडियां त ही छो आहे। मां वरी दोहरायां थो, 92% ऑफ द कॉम्पिटेटिंग कैंडिडेट्स do not understand questions even, and they don't have their writing style how to write at this examination. वॾे अफ़सोस जी ॻाल्हि आहे, क्वेश्चन पेपर छो नथो सम्झ में अचे, तव्हां ट्रांसलेशन जे ज़रिए अंग्रेज़ी सिखो था, तव्हां इंग्लिश टू सिंधी डिक्शनरी पढ़ो था। मूंखे अफ़सोस थियो त मुंहिंजा स्टूडेंट्स गुज़िरियल हफ़्ते जेके मूं वटि घर ॾे बि पढ़णु ईंदा आहिनि, तमामु घटि एंटरटेन कंदो आहियां, मजबूरन कंदो आहियां जो उन्हनि खे सख़्तु ज़रूरत हूंदी आहे। चई मां लाहौर में ॾाढो हीअ ॻाल्हि गौर सां ॿुधो, जो आम तरह माण्हू खे चवंदा साईं लाहौर वञी तव्हां तयारी कयो, कराची में उहो स्टैंडर्ड न आहे। लाहौर में चईसीं मां तयारी करे आयो आहियां। बाबा छा तयारी करे आयो आहियां? चईसीं मूंखे हिकिड़ो ग्रामर ॿुधायो टू द पॉइंट। बाबा खणी आ, हेॾो थुलो ग्रामर हुजे जेको उर्दू में लिखियलु हुजे। जॾहिं पढ़ायोमांसि त छोकिरो पाण खिले पियो, तो ॾिस त हिन में लिखियलु छा आहे। स्टॉप रीडिंग उर्दू सिंधी ग्रामर्स नोटबुक्स। कॾहिं बि तव्हांजो स्टैंडर्ड दुरुस्त न थींदो। क्वेश्चन पेपर तॾहिं सम्झंदो जॾहिं डायरेक्ट इंग्लिश पढ़ंदव। महिरबानी करे सिर्फ़ु इंग्लिश पढ़ो। साईं इफ़ंदी साहिब जूं सीरीज़ आहिनि, स्टॉप इट। सिंधी डिक्शनरी बि न पढ़ो। तव्हां अंग्रेज़ी पढ़ंदव ई कोन, सम्झ में किथां ईंदी। सिंधी जे मार्फत तव्हां अंग्रेज़ी सिखंदव, सवाल ई पता नथो थिए। मुंहिंजो लैंग्वेज सेखारण ते पूरो अभ्यास आहे। मूं 4 किताब लिखिया आहिनि जी, अंग्रेज़ी लाइ स्पेशली। उन में मूं पंहिंजी रिसर्च ॿुधाई आहे त 4 स्केल्स ऑफ लैंग्वेज CSS वारा ख़ासि ॿुधनि, ऐं आम स्टूडेंट बि जेको 6वीं जमात में हुजे उन जे लाइ बि कम जी शइ आहे। तव्हां ॿुधंदव, तव्हां ॻाल्हाए सघंदव।
इहो बेकिन जी जेका त सुठो ॿुधो त सुठो ॻाल्हायो, सुठो पढ़ो त सुठो लिखो। हिकिड़ो कॉलर आहे उनखे ॿुधूं प्रोफेसर साहब, लाइन ते मौजूदु आहे त उहो कहिड़ी अंदर जी ॻाल्हि थो ॿुधाए असांखे। हलो, अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। वालेकुम सलाम। अदा पंहिंजो नालो ॿुधायो ऐं पंहिंजे शहर जो नालो ॿुधायो ऐं उनखां पोइ तव्हां सुवाल ॿुधायो प्रोफेसर साहब जन वेठा आहिनि असां वटि। जी साईं, गुलाम सरवर दल थो ॻाल्हायां हैदराबाद खां। जी जी, कुझु सुवाल आहिनि त जेके नागपाल साहब जिन खे अर्ज़ु कंदुमि। हिकिड़ो त आहे त सिंध जो जेको सो नौजवाननि जो मेन मसइलो जेको आहे उहो आहे अंग्रेज़ी। जी जी, वाह वाह। इन अंग्रेज़ी जे करे ई जेको आहे सो मेजॉरिटी जेको आहे सो छोकिरा इन में ई फेल थींदा आहिनि। ॿियो मेन वजह आहे त एसे जेको आहे अंग्रेज़ी में जी जी मेजॉरिटी यानी कि मतिलबु उन में फेल आहे। ऐं ॿियो जी अदा ऐसे में फेल इन करे थींदी आहे त उनखे राइटिंग स्टाइल जी ख़बर न आहे, इहा ख़बर न आहे त आइडियाज़ खे ऑर्गेनाइज़ कीअं कबो आहे, उन में कोहरेंस कीअं पैदा कबो आहे, कनेक्टिव्स या ट्रांज़िशन कीअं इस्तेमालु कबियूं आहिनि। मॉडर्न एसे एतिरो इंट्रस्टिंग घुरिजे असांखे जहिड़ी स्टोरी त तव्हां उनखे पढ़ंदे थको ई न, एॾो इंट्रस्टिंग हुजे त इन सिखण खां तव्हांखे पैराग्राफिंग सिखणी पवंदी। हाणे जेको तव्हां पहिरियों हिसो पुछो उहो ॾाढे कम जो उहो वधीक आहे, हीअ त CSS पॉइंट ऑफ व्यू खां आहे त अंग्रेज़ी असांजो ख़ासि मक़सदु आहे। अंग्रेज़ी असांखे नथी अचे त छो नथी अचे उन जा सबब मां ॿुधायां थो। सभ खां पहिरीं अंग्रेज़ी पढ़ो, ट्रांसलेशन न पढ़ो। 12 किताब पढ़ो अदा, 12 किताब पर अंग्रेज़ी वारा, दर्सी न। जीअं नंढड़ा नावल मिलंदा आहिनि, चिल्ड्रन सीरीज़ मिलंदियूं आहिनि। डिक्शनरी इंग्लिश टू इंग्लिश ॾिसो, नेवर टच सिंधी डिक्शनरी। जेको बि तव्हांखे उस्ताद ट्रांसलेशन सेखारीनि था स्कूल में, मां हथ ॿधी अर्ज़ु थो कयां त स्टॉप इट प्लीज़, यू आर किलिंग अवर नेशन। डायरेक्ट अंग्रेज़ी ॻाल्हायो, अंग्रेज़ी ॿुधंदो। हिकिड़ी अजीब ॻाल्हि थो चवां जेका उस्तादनि लाइ नई हूंदी, लैंग्वेज कन सां सिखबी आहे, अखियुनि सां न। लर्निंग थ्रू ईयर्स नॉट द आईज़। तव्हां बोर्ड ॾिसो था, बोर्ड उतारियो था, मेमोराइज़ कयो था, उहो लिखी था अचो। 8वीं जमात जो पेपर आहे छा भला, जेको तव्हां लिखंदव मिस उनखे 90% ॾेई छॾींदी। जी दल साहब, तव्हां अञा सुवाल जेका पुछणु चाहियो नागपाल साहब जन खां। जी सर, हाज़िर। ॿियो आहे त जेके असांजा ऑप्शनल जेके सब्जेक्ट जेके असां सिलेक्शन कंदा आहियूं, जी जी, उन्हनि में जेके आहिनि से जेको आहे सो कहिड़े मतिलबु काइंड जा सब्जेक्ट, जीअं अदब आहे असां वटि, साइंस आहे, तारीख़ आहे, त कहिड़ा अहिड़ा सब्जेक्ट खणजंदा जेके मतिलबु ईज़िली यानी कि मतिलबु कंदा आहियूं सुठो स्कोर करे सघिजे। पुट ॻाल्हि इहा आहे त तव्हां जेकॾहिं PCS लाइ पुछो था त PCS में त कंपलसरी आहे रीजनल लैंग्वेज, यानी तव्हांखे सिंधी खणी आहे। ॾुखियाई इहा थींदी PCS में त तव्हांखे सिंधी जा सभु क्लासिकल शाइर, उन्हनि जी शाइरी यादि करणी पवंदी, सभु राइटर वॾा उन्हनि जा नाला, उन्हनि ते तव्हांखे बाक़ाइदा अदबी तरह बहस करणु अचे, जीअं असां अदबी क्लासनि में कंदा आहियूं। पर जेकॾहिं तव्हां CSS जे ऑप्शनल लाइ पुछो था त अदा तव्हांखे 600 मार्कुनि जा खणणा आहिनि। ऑप्शनल सब्जेक्ट तव्हां उहे खणंदव जेके तव्हांजे इंट्रस्ट जा आहिनि, जेके तव्हांजी ग्रेजुएशन जा सब्जेक्ट्स आहिनि। को 100 जो हूंदो आहे, को 200 जो हूंदो आहे, त तव्हांखे उहे 600 मार्कूं पूरियूं करणियूं आहिनि CSS में। ऐं 600 तव्हां कंपलसरी त तव्हांखे करणा ई करणा आहिनि। अंग्रेज़ी जा 2 पेपर, हिकिड़ो एसे, हिकिड़ो कंपोज़िशन, उहो तव्हांखे करणो ई करणो आहे। अदा ॻाल्हि सम्झ में अचे थी मुंहिंजी? ऑप्शनल पंहिंजे मर्ज़ी सां खणंदव। जी अदा। जी साईं, इहो अर्ज़ु आहे त लास्ट टाइम मां जॾहिं CSS में वेठुमि त एसे में फेल थी वियुसि। ऑप्शनल में मां जेको आहे सो सब्जेक्ट चॉइस कयो फॉरेस्ट्री। छा पिया चओ, इहो मूं न सम्झो सर, सॉरी। मूं चयो लास्ट टाइम जॾहिं असां CSS में 2012 में एसे जी जेको सो तयारी बि कई असां हिते हैदराबाद में सेंटर ते कयां ते। अदा हाणे तव्हां तयारी करी आहे। मां तव्हांखे हिकिड़ो सुवालु पुछां थो, रुगो तव्हांखे नथो पुछां, उहे सभिनी दोस्तनि खां, मुंहिंजा भाउर, मुंहिंजा पुट जेके तयारी था कनि, तव्हां पहिरीं आउटलाइन सिखो ऐं उनजी 100 आउटलाइन्स लिखण जी प्रैक्टिस कयो। आउटलाइन उहो नक्शो आहे जंहिंमां तव्हां एसे ठाहियो था, त उस्ताद अहिड़ो हुजे जेको तव्हांखे आउटलाइन ते माहिर करे। जी अदा। जी सर। ठीकु आहे न ॻाल्हि सम्झो? दल साहब, वरी वरी महिरबानी। प्रोग्राम असांजो जारी आहे पर ब्रेक जो इशारो थियो आहे, ब्रेक वठी वठूं। नाज़रीन, असांजो नासूर प्रोग्राम जारी आहे, असां हिते वठूं था नंढड़ी साही, असां सां गॾु रहिजो। नाज़रीन, प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर भलीकार। प्रोफेसर साहब, हिकु त सवाल जेको हुयो सरवर दल साहब हैदराबाद खां, जंहिंजा तव्हां जवाब बि ॾींदा रहियो, पर उहे बुनियादी
कहिड़ा सबब आहिनि जंहिं असांजी तालीम जो बेड़ो ॿोड़े छॾियो आहे? हिकु त नौजवान ॾिसो न, सिंध पब्लिक सर्विस कमीशन जॾहिं असां नासूर प्रोग्राम था कयूं त सिंध सां लाॻापियल जेके बि खाता आहिनि या जेके कमीशनियूं आहिनि इहो नासूर उते बि काहे पियो आहे। आङिरियूं खॼनि थियूं सिंध पब्लिक सर्विस कमीशन ते, उन्हनि जा चेयरमैन जेके माज़ी में रही चुका आहिनि, नेब कार्रवायूं बि करे ऐं उन सां गॾु एंटी करप्शन रिपोर्टूं ॾिनियूं आहिनि त उन्हनि पंहिंजा नवाज़िया आहिनि, पंहिंजनि मिटनि माइटनि पंहिंजे ॿारनि खे हुननि नौकरियूं ॾिनियूं आहिनि। हिकु 4-5 सालनि खां पोइ कमीशन ते अहिड़ा नौजवान जेके आहिनि उहे महिनतूं बि कनि, ॾींहं राति नूर बि पंहिंजो निचो आहिनि, ऐं उन खां पोइ बि जेकॾहिं इते बि इंसाफ़ न थिए, इते बि मेरिट न हुजे त पोइ इन खां पोइ छा नतीजो छा निकिरंदो? ॾिसो, तव्हां 2-3 सवाल गॾु करे वियो, सभिनी जो जवाबु ॾिबो। जेको पहिरियों सवाल तव्हां पुछो, अचो उतां शुरू कयूं बहितर थींदो। त बुनियादी सबब कहिड़ा आहिनि? असां वटि जेको स्टैंडर्ड ऑफ एजुकेशन आहे, इंग्लिश ई न सिर्फ़ु एजुकेशन, उहो एतिरो लो आहे जो नाक़ाबिले बर्दाश्त आहे। नाक़ाबिले बर्दाश्त असां दुनिया खे नथा ॾेखारे सघूं। मूं जीअं की चयो त हीउ छो थो थिए, हमेशह उन जा काज़िस वठिबा त रूट काज़िस कहिड़ा आहिनि जंहिं असांखे हिते पहुचायो आहे। असां जंहिं दौर में शागिर्द हुआसीं उन दौर में ट्यूशन न हूंदी, को ट्यूशन कंदो हो त ॾाढो शर्माइजी वञी कंदो, छो त असां हुनखे चथरूं कंदा हुआसीं त भणा डफर आहे। ईअं जीअं डॉक्टर, सरकारी डॉक्टर प्राइवेट क्लिनिकूं न हलाईंदा। ख़ैर, हाणे उन दौर खे रोअण जी ज़रूरत न आहे। अचो असां हिन खे दुरुस्त कयूं। मां जीअं अॻु चयो त हिन में सभई शामिल आहिनि। सरकार नामदार इन करे त हीउ जेको कुझु थिए पियो, कमीशन जो जेको तव्हां आख़िरी सवाल पुछो, त करप्शन जो सबबु उहो आहे। हू पंहिंजी मर्ज़ी जा अहिड़ा माण्हू रखनि था जेके पाण बि खाइनि, हुननि खे बि खाराइनि। हीअ का लिकल छुपियल ॻाल्हि कान्हे का, इट्स ओपन सीक्रेट, एवरीबॉडी नो। इहा पाण खे ख़बर अथनि। जीअं ज़रदारी साहब 4 अप्रैल ते जेका तक़रीर कई त चई त वज़ीर जेके आहिनि सो करप्शन बंदि कनि, न त ईंदड़ इलेक्शन पीपल्स पार्टी लाइ सिंध में ॾुखी थींदी। हाणे उहा त ॻाल्हि करे इहो, पर 2-3 वज़ीर हटाए हा, 2-3 वज़ीर ॿधे हा, 2-3 SP ॿधजनि हा, 2-3 DC ॿधजनि हा करप्शन जे केसनि में। जीअं KPK में इमरान ख़ान कयो, 2 वज़ीरनि खे उतां जेको आहे सो इहो कयो। त जज़ा ऐं सज़ा जो अमल जेसि ताईं शुरू न थींदो तेसि ताईं बहितरी कीअं थींदी? 2-3 चेयरमैन तव्हां ॿधी छॾियो, गिरफ़्तार करायो, काठ में विझो, उन्हनि जा जेके नवाज़ियल औलादूं आहिनि, मिट माइट आहिनि, उन्हनि जूं तव्हां बरतरफ़ियूं कयो, उन्हनि खां प्रोमोशन तव्हां खसियो, उन्हनि खां तव्हां पघारूं खसियो जेके इन अरसे दौरान हिननि खयूं आहिनि। तस्वीर हाथी ॾिठो आहे तव्हां? अॻिते हाणे छा चवां? राणी बाग में ॾिठो आहे त नंढा हुया, उनजे ॾेखारण जा ॾंद ॿिया हूंदा आहिनि, खाइण जा ॾंद ॿिया हूंदा आहिनि। हाणे अॻिते पाण सम्झी वञो। ॾिसो न, तव्हांजे अंदरि जेका कावड़ आहे, तव्हांजे अंदरि जेका कावड़ आहे, उहा कावड़ हिन क़ौम में बि भरी पई आहे। उहो क्रोध भरियो पियो आहे त किथे दाद फ़रियाद कोन्हे, किथे इंसाफ़ कोन्हे को। हीअ लुट मार जो निज़ाम जेको आहे, नेठि आख़िर इन जो मौत कॾहिं ईंदो, कॾहिं इहो निज़ाम मरंदो जंहिंमां जीअंदी सिंध, जंहिंमां जीअंदो हीउ नौजवान नसुल। साईं लतीफ़ जहिड़े माण्हू घुरी ॾुकारिया सभु ॾेह मां, इहे मूज़ी छाल मरनि। त हीअ जेके करप्ट आहिनि, छा कजे? अंदरि भरियो पियो आहे कावड़ सां। अचो पंहिंजे कम खे वठूं। त पहिरियों कमु त उतां ई थो थिए। ॿी ॻाल्हि मां अर्ज़ु कंदुमि त मेरिट जी लताड़ अपॉइंटमेंट में ऐं पासिंग मार्कुनि में मुंहिंजूं अखियूं खुलियूं जॾहिं मां इंग्लिश डिपार्टमेंट में अची दाख़िला वरिती ऐं मूंखे इहो ॿुधायो वियो त हिते फस्ट क्लास ईंदो ई न आहे। अड़े बाबा छो न ईंदो आहे? पोइ जॾहिं ॾिठुमि मुंहिंजी मरहूमा उस्ताद मैडम अमीना खमीसाणी, अॼु ताईं मां हुनखे दुआ ॾींदो आहियां। जेकॾहिं उहा न हुजे हा त मां जो स्टैंडर्ड रेज़ ई न थिए हा, छो त मां त ऑलरेडी फस्ट क्लास हुउसि न, ऐं हाणे मां 2nd क्लास जी डिग्री वठी आयो आहियां। जी, हिन खे मेरिट चइबो आहे। हाणे अचो मां इहा ॻाल्हि सिधी थो कयां। असांजे उस्तादनि में वॾा बहस थींदा आहिनि ऐं मां वॾी ख़ुशी सां इहो बहस कंदो आहियां ऐं अॻिले खे ॾींदो आहियां। तव्हां सोचो, मां तव्हांजे अॻियां टेबल ते हीअ ॻाल्हि रखां थो। मूं चयो अदा असां 4 उस्ताद आहियूं। 2 हिकिड़ा चंडा आहिनि, हुन में हिकिड़ो मां आहियां, ठुप चंडो। 2 हिकिड़ा सखी दिलि माण्हू आहिनि। हाणे पेपर जेको अचे थो शागिर्दनि जो, मां उनखे ॾियां थो 50 मार्कूं, उहो सखी दिलि माण्हू ॾियनि था 80 मार्कूं। मां त चंडो थियुसि न। पर तव्हांखे ख़बर न आहे, हिकिड़े भेरे ईअं थियो त हिकिड़े हंधि चंद शागिर्द विया, असांखे नागपाल साहिबु छो नथो पढ़ाए। बहरहाल हुन चयुसि तव्हां सां वञी ॻाल्हायो, घणनि खे पढ़ाए। पोइ जॾहिं शागिर्द मूंसां मिलण आया, मां चयो मां त चंडो आहियां, मूं वटि पढ़ंदव त हिते जेका पोज़ीशन ईंदी आहे उहा न खणी सघंदव, मूं वटि पढ़ंदव त 2nd क्लास मार्कूं खणंदव। होॾे बणा
तव्हां जेको आहे सो डिस्टिंक्शन सां पास थींदो। चईसीं असां सभु हाणे सम्झी विया आहियूं, असांखे सेकेंड क्लास घुरिजे पर पढ़ंदासीं तव्हां वटि। हे अमीना खमीसाणी जी ट्रेनिंग आहे। त मुंहिंजियूं अखियूं खुलियूं त बाबा जेसि ताईं तव्हां जी मूं अर्ज़ु कयो त पंहिंजे शागिर्दनि खे चवंदो आहियां तव्हां 8वीं पास न कयो, मां 8वीं जो पेपर थो ॾियां ऐं बिलीव मी मां उते डिक्टेशन लिखाईंदो आहियां 8वीं जमात जी, जेका अल्हम्दुलिल्लाह सभु ग़लति लिखंदा आहिनि। दिलि त चए थी त हाणे बि लिखायां त अखियूं खुलनि माण्हू जूं। 8वीं जमात जा लफ़्ज़ छोकिरनि जो ॾोह न आहे, छोकिरियुनि जो ॾोह न आहे। मां वरी थो रिपीट कयां, हिन सिस्टम खे जेसि ताईं दुरुस्त न कंदासीं। मां हिकिड़े स्कूल्स जी, कॉलेजिस जी, यूनिवर्सिटी जी इंस्पेक्शन कंदो हुउमि, डायरेक्टर CIC जो। मां बोर्डनि ते ग़लति स्पेलिंग, ग़लति लैंग्वेज लिखंदे ॾिठी आहे, जेका उस्ताद सेखारनि था पिया। इहे उस्ताद छो थिया, कमीशन पास करे छो आया? त जेसि ताईं असां इन में सख़्ती न कंदासीं। एजुकेशन जा मिनिस्टर ई ॾिसो न साईं तव्हां, साईं जंहिंखे ॾिसो न हिते सभु हले थो न। जे ज़माने खां वठी जेके वज़ीर तालीम सिंध जा थींदा रहिया आहिनि, केरु? गुलाम मुस्तफ़ा शाह साहब हिकिड़ो अकाबर माण्हू मिलियो, या ख़ुशकिस्मती हुई सिंध जी, ऐं उनखां पोइ जेका भींग लॻी पई आहे सिंध जी। जी साईं, तव्हां चओ आङुरियुनि ते जी, मूं चयो त मां सॼो कमु ठाहे रखियो आहे, छो त मां सॼी ज़िंदगी हिन तां लोड़ियां पियो। साईं मेरिट ते खणो, उस्तादनि खे मुंहिंजो अर्ज़ु आहे, तव्हां जेकॾहिं चाहियो त सभु कुझु ठीकु करे सघो था। हिकिड़ो माण्हू बि, मां हिकिड़े अहिड़े इदारे में वियुमि, हिकिड़ी अहिड़ी कॉलेज में वियुमि जिते कोई न पढ़ाईंदो। मां चंडरो माण्हू, डस्टर खणी, रजिस्टर खणी पढ़ाइणु शुरू कयो। पोइ सम्झो था मां छा ॿुधो हूंदो, साईं हे फ़िलासफ़र कंदो, हे नागपाल साहिबु अची वियो आहे साईं, हाणे असांजा आलिम अकाबर छोरा थी वेंदा। चुप चुप। यकीन मां कयो त 2 हफ़्तनि खां पोइ 2 उस्ताद ॿिया बि पढ़ाइणु शुरू कयूं, छो त अंदरि में ज़मीर सभिनी खे आहे मुंहिंजा साईं। त जेकॾहिं तव्हां पाण खे ॾिसो मुंहिंजा साईं, हिकिड़े भेरे हाणे प्रिंसिपल थी आयुमि जॾहिं पंहिंजी आख़िरी नौकिरी जे हिसे में, मूं मीटिंग कई। उहा सम्झो तव्हां सां मीटिंग थो कयां, जेके उस्ताद मूंखे ॿुधनि था, ऐं ॾाढे आजिज़ी, हे हथ मुंहिंजा ॿधल आहिनि तव्हांजे अॻियां। तव्हां मूंखां वधीक दानिशमंद पढ़ियल गढ़ियल आहियो, मां हिकिड़ो स्टूडेंट आहियां। मूं मीटिंग इहा कई त मुंहिंजा साईं तव्हां पोस्ट ग्रेजुएट आहियो, सॼे पाकिस्तान में कोई बि पोस्ट ग्रेजुएट न आहे सवाइ लेक्चरर जे, त तव्हां सभ खां वधीक पढ़ियल आहियो, मूंखे तकरीर करण जी ज़रूरत न आहे। मां रुॻो इहो थो चवां त हिकिड़ो सिपाही, उहो पुलिस जो हुजे, फ़ौज जो हुजे, हिकिड़ो मज़दूर, हिकिड़ो हारी, तव्हां ॾिसो केॾी महिनत करे थो, 15,000 20,000 कमाए थो। तव्हां जूं तनख़्वाहूं पघारूं माशाअल्लाह 50,000 खां 2 लखनि ताईं आहिनि। जेकॾहिं मां कूड़ थोड़ा त भली हाणे फ़ोन करे चओ। तव्हांखे पखो हले थो, मूं वटि एयर कंडीशन कान्हे, 2 क्लास पढ़ाइणा आहिनि। अॻिते हिसाब तव्हां पाण कयो त 2 क्लास वठण खां तयारु न आहियो। ऐं मुंहिंजे तरफ़ां हरू टाइम जी बि एॾी पाबंदी न आहे। सरकार सगोरी चए थी 8:30 खां 2 ताईं वेहो, मां थो चवां तव्हां 4 कलाक वेहो। 4 कलाक इन करे वेहो जो शागिर्दनि जो को प्रॉब्लम थिए थो। मां DJ में वेहंदो हुउसि 1:30 2 बजे ताईं, विच में खोड़ छोकिरियूं छोकिरा ईंदा, त असां इन जे लाइ आहियूं न साईं, त असांजो कुल वक़्ती कमु आहे। त मां इहो रुॻो अर्ज़ु थो कयां, हाणे बि कयां थो, मुंहिंजा सभु स्टाफ आहिनि सपोज़, त तव्हां एतिरी पघार खणो था पंहिंजे ज़मीर जे आवाज़ सां, रुॻो 2 पीरियड पढ़ायो। हाणे उस्ताद जो जवाबु मूंखे सभु अचनि था, साईं छोकिरा ई कोन था अचनि, असां पढ़ायूं कंहिंखे? बाबा पढ़ाईंदासीं त 4 छोकिरनि मां 10 छोकिरा थींदा। डोकरी में हुयो, हाणे त उहो देहानत करे वियो आहे साईं लेखराज साहब, मैथमेटिक्स जो प्रोफेसर हो। हिकिड़ो शागिर्द ईंदो हो, हिकिड़े शागिर्द खे पढ़ाईंदो हो, चवंदो हो त हिकिड़ो आयो आहे न, हिकिड़ो आयो आहे पढ़णु आयो आहे, तंहिंखे मूंखे पढ़ाइणो आहे। ॿियो मूंखे पंहिंजी तनख़्वाह हिलाल करणी आहे जी, पघार मां खावां थो न। हिकिड़े त छोकिरे मूंखे चयो जेसिताईं मां उथां, मतलब कितने बच्चे हैं भाई DJ में? जी सर मैं 1 हूँ। मगर सर मैंने क्या कसूर किया है? मैंने कहा बेटा तुम्हें कहने की ज़रूरत नहीं, मैं तुम्हारे साथ चल रहा हूँ जी। तुम्हारा हक है इल्म पर, और मैं यहाँ इसलिए बैठा हूँ कि मुझे ये पीरियड मेरा है, मुझे लेना है। 1 हो या 50 बच्चे हों, मुझे तो पीरियड लेना है ना। आई एम मीट फॉर इट। तो चवण जो मतिलबु इहो आहे त जेसि ताईं इहो जज़्बो, लर्निंग विथ डिवोशन जी, मां पंहिंजा सेमिनार्स कंदो आहियां, हींअर हिकिड़ी यूनिवर्सिटी में लेक्चर ॾेई आयुमि, उते आख़िर में जेको लिखियो मां जी मुंहिंजो हथ अदब जा ॿधी, लर्निंग विथ डिवोशन। जेसि ताईं तव्हांजो पंहिंजो पढ़ाइण सां प्यारु न आहे, जॾहिं प्यारु पैदा कंदव तव्हांजो पढ़णु बहितरीनु थी वेंदो जी।
ऐं तव्हांजे अंदर में जेको इत्मीनान ऐं सुकून मिलंदो रब तव्हांखे मुजरा ॾींदो। न पर उहे उस्ताद ऐं प्रोफेसर जेके पंहिंजी औलाद खे चवनि था त आला तालीम इदारनि में आला तालीम हासिलु कनि, उन्हनि खे हिननि क़ौम जे बचनि ते रहम छो कोन थो अचे? उनखे छो फील कोन था कनि त उस्ताद चवंदा आहिनि वालदीन जे बराबरि हूंदो आहे ऐं उस्ताद जेका आहे पैगम्बराणो पेशो हूंदो आहे, त हिननि खे इहे फ़र्ज़ ऐं इहे अहसास ऐं जज़्बा जेके आहिनि उहे कीअं केरु सेखारे? प्रोफेसर साहिबु कीअं उहे महसूसु कनि त हीउ जेको बचो आहे हारीअ जो ॿारु जेको ॻोठ जे प्राइमरी सरकारी स्कूल में अचे थो पियो ऐं उहो कुझु बि पिराइण खां सवाइ हलियो थो वञे पियो, मास्तर कोन था अचनि, ड्यूटियूं कोन था कनि पिया, जे अचनि था त पढ़ाइनि कोन था पिया, त इहो जेको ज़मीर जी मलामत जेसीं ताईं हुननि खे थिए जो ज़मीर इहो ज़रूरी कोन्हे को त उस्ताद आहे त उनखे ज़मीर हूंदो ऐं उनखे चइजे त हा ज़मीर आहे हिनखे जे न आहे। इहो ॻाल्हि ज़मीर जी आहे, इहा ॻाल्हि अहसास जी आहे। जीअं लर्निंग विथ डिवोशन तव्हां ॻाल्हि था कयो त उहे असांखे पाण अर्पण वारा उस्ताद खपनि जेके अॻे हूंदा हुआ, जेके पंधु पहुची विए पढ़ाईंदा हुआ, अची परे परे बि वेंदा हुआ, बदिलियूं थी वेंदियूं। घर जो मास्तर ॻोठ जे स्कूल में पढ़ाइण लाइ तयारु कोन्हे, स्कूल में वञण लाइ तयारु कोन्हे को। तमामु सुठो सुवालु पुछियो अथव, तमामु सुठो सुवालु। मूं चयो त पुराणे दौर ते रोअण मां कुझु न थींदो, कीअं पैदा कजे? अंग्रेज़ी में हिकिड़ो लफ़्ज़ आहे एम्पथी। एम्पथी क्रिएट्स सिम्पथी। एक्चुअली ही मज़मून त तसौफ़ जो आहे, मां जेको सिखियो उन मां सिखियो। तसौफ़ जो मज़मून छा आहे त लाइफ इज़ वन, सो ही सो हू सो अजल सो अल्लाह, या वहदत मां कसरत थी, कसरत वहदत कुल। हाणे हलो तसौफ़ में सभ में साॻो सुपरी आहे, माना छा आहे? सभ में मां आहियां। भला तव्हांखे निंड घुरिजे, तव्हांखे रोज़गार घुरिजे, तव्हांखे बच्चनि सां प्यारु कंदा आहियो न कंदा आहियो न, त मूंखे जेको पंहिंजे लाइ घुरिजे थो ॿिए लाइ बि घुरिजे थो। त एम्पथी चइबो आहे त पाण खे ॿिए जी जॻह ते रखो। मुंहिंजो ई छोकिरो आहे जेको रोज़ु पढ़णु वेंदो आहे वीचारो ईमानदारी सां, उस्ताद हिनखे भॼाए छॾींदा आहिनि, हलड़े छोरा तूं पढ़ी अकाबर थींदे, मां कीअं महसूसु कंदुमि? हे एम्पथी थो ॿुधायां। त मुंहिंजा ॿार ईअं जेकॾहिं कलाम बि हलिया हुआ, तव्हां बि ॿुधा हूंदा त मास्तर यार मुंहिंजो बसि कोन ईंदो स्कूल, जंहिंजे नाज़िक हथनि ते रोज़ हणी थो रूल। प्रोफेसर साहिबु ब्रेक वठूं, नाज़रीन असांजो प्रोग्राम जारी आहे, वक़्तु आहे नंढी साही जो, असां सां गॾु रहिजो। नाज़रीन प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर भलीकार। प्रोफेसर साहिबु हाणे ॻाल्हियूं घणियूं आहिनि जी, ऐं मसइला बि तमामु घणा आहिनि, उनजा पासा बि तमामु घणा आहिनि, सबब बि घणा आहिनि, ऐं ही नासूर जेके आहिनि उन्हनि खे बि हिकिड़ी जराह जी अख जी ज़रूरत आहे ऐं जराहीअ जी ज़रूरत आहे। त असांजे असुलु प्रोग्राम जो मौज़ू जेको हुयो उहो चटाभेटी जे इम्तिहान लाइ नौजवाननि खे कीअं तयारु कजे, कीअं तयारी कराइजे, उहो उन जी बुनियादी जेका मालूमात आहे त उहा ॾिजी। ऐं अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम असांजी हिन सिंधी मीडिया ते ख़ासि तौर ते इहे थियणु घुरिजनि त जीअं ही मैसेज जेको आहे जनरल सॼी सिंध जे नौजवान ॾांहुं वञे त हू महिनत कनि, छाकाणि त तालीम जो बेड़ो ॿुॾो पियो आहे, हूअं ई बि ॿुॾो पियो आहे, सरकारी तौर ते बि ॿुॾो पियो आहे। तंहिंजे करे ख़ानगी स्कूलनि जो जेको इहो रुझान वधियो आहे, इन में का न का थोरी घणी उमेद पैदा थी आहे हिकिड़ी, पर उन में ग़रीब ॿार पहुचे ई कोन थो। जी असली इहो त अञा हिकिड़ो अलॻि मौज़ू आहे। ऐं ग़रीब जे ॿार जे लाइ असां हीउ प्रोग्राम कयो आहे जंहिंखे न पैसा आहिनि, न पहुच अथसि, न को का वज़ीरनि ताईं उनजी का सिफारिश आहे। चङो साईं हितां शुरू थो कयां, मां वाह जी ॻाल्हि कयव। मूं अहिड़ा तजुर्बा कया आहिनि ऐं अहिड़नि ग़रीब ॿारनि खे पढ़ायो आहे, मां हुनजा सॼा तरीक़ा ॼाणा थो, मां उहो ॿुधायां थो तव्हांखे। ऐं हीउ जेको तरीक़ो ॿुधायां थो आहे त स्पेशली कॉम्पिटेटिव एग्ज़ामिनेशन लाइ, पर हर ॿुधंदड़ 6हीं जमात जो छोकिरो हुजे या 10हीं जमात जो या कॉलेज जी, हिननि फुटनोट्स ते कमु करे जेके मां अर्ज़ु करे रहियो आहियां, तव्हां में महीने में इम्प्रूवमेंट अची वेंदी। मूं तव्हां ग़रीबनि जी ॻाल्हि कई, मूं अहिड़ा 4-5 छोकिरा तयारु कया आहिनि, उहो हिकिड़ो त तस्वीर ज़िंदगी जो मिशन इहो आहे। आइए ॿुधूं था, पाण ॻाल्हि कयूं था। साईं जेके सफ़ा ग़रीब माण्हू आहिनि या जेके भली अमीर माण्हू आहिनि, डॉन न्यूज़ पेपर यानी कॉम्पिटेटिव एग्ज़ामिनेशन लाइ चवां थो, ॿियनि जे लाइ इहो चवां थो त अंग्रेज़ीअ जो कोई बि किताबु सैटरडे डॉन, छंछर ते डॉन ईंदी आहे, उन में यंग डॉन ईंदी आहे ॿारनि लाइ, इस्तां खां तव्हां स्टार्ट कयो। पर जेके तयारु आहिनि ऐं पैसा नथा रखनि, डॉन जो विचों पेज बिल्कुलु जंहिंमें ओपिनियन्स आहिनि, लेटर्स टू एडिटर आहिनि ऐं एडिटोरियल जूं 3 जेके आहिनि कटिंग्स थियनि थियूं, इहो विचों पेज। हिकिड़ो पेज तव्हांखे
हफ़्ते में पढ़णु घुरिजे। पढ़णो त रोज़ आहे, जिन खे अंग्रेज़ी अचे थी, जिन खे नथी अचे। हाणे इहो मूं पर्सनली करायो आहे, पंहिंजे शागिर्द खे चयुमि जेको सफ़ा ग़रीब हो, त बाबा फलाणे जी दुकान ते वञो, डान वठी हिकिड़ो पेज कढी चएसि मूंखे पा डान तोरे ॾे। पुराणियूं अख़बारूं, पुराणियूं, असांखे त अंग्रेज़ी सिखणी आहे न। त पा तव्हांखे तॾहिं हुनखे 10 रुपए मिलियो, अॼु तव्हांखे 20 रुपए मिले सपोज़। इहो तव्हांजे लाइ 2-3 महीननि जे लाइ काफ़ी आहे। हिकिड़ो पेज कढी पुराणी डान मां उहे तोराए खणी अचो, या तव्हांजे कंहिं अज़ीज़ दोस्त वटि अचनि या लाइब्रेरी में अचनि, उहो हिकिड़ो पेज पुराणी डान जो खणी अचो, उहो पूरो करे वरी पोइ ॿियो पेज वठो। हीअ ग़रीबनि जी ॻाल्हि थो कयां। या कबाड़े वटां रीगल चौक जे हेठां मिलंदा आहिनि, हर घर जे ॿाहिरां हिकिड़ो रेड़ो लॻंदो आहे, जिते बि पुराणा किताब फिटी कंदा आहिनि, विकिणंदा आहिनि सभिनी सिंध मां। उतां ॿारनि जा किताब वठो, अधोराणा किताब वठो। हिते नओं किताब मिलंदो आहे 150 रुपए, पुराणो किताब मिलंदो आहे 50 रुपए। त उहो 50 रुपए चिल्ड्रन सीरीज़ वठी अचो। तव्हांजो जेको स्टैंडर्ड आहे, अंग्रेज़ी तव्हांजी वधंदी तॾहिं जॾहिं तव्हांखे सम्झ में ईंदी। अंग्रेज़ी ट्रांसलेशन जे ज़रिए न पढ़ो, महिरबानी कयो। ग्रामर जी तव्हांखे ज़रूरत न आहे तमामु घणी, सवाइ बेसिक शयुनि जे। हाणे हीअ चङियूं टिप्स थो ॿुधायां, सॼी ज़िंदगी ग्रामर था पढ़नि। लफ़्ज़नि यादि करण जो तरीक़ो ग़लति आहे। लफ़्ज़ जेके तव्हां यादि कंदव विसरी वेंदा। फ्रेज़िस तव्हां खणो ऐं उनखे इस्तेमालु कयो अंग्रेज़ी पढ़ण जे दौरान। जी, फ्रेज़िस तव्हां खणो इन ब्लैक एंड वाइट, तव्हां उहो इस्तेमालु कयो। रटा न हणो, वरी विसरी वेंदा रटा। त फ्रेज़िस खणो ऐं इस्तेमालु कयो। रोज़ 20 लेटर तव्हांजा वर्ड्स नवां कीअं थींदा यादि न कयो। 20 कार्ड्स ठाहियो, 20 नंढड़ा कार्ड्स। हे असां अहिड़े हिकिड़े कॉम्पिटेटिव एग्ज़ामिनेशन खे पढ़ाईंदा आहियूं जंहिंमें तमामु घणा लफ़्ज़ आहिनि, तमामु घणा। उहे फासंदा आहिनि, CA वारा जेके ॿुधनि था त उहे सम्झंदा हूंदा। उन्हनि खे कार्ड्स ठाराईंदा आहियूं। 20 कार्ड तव्हांजे खीसे में पिया आहिनि, किथे वेठा आहियूं चांहि पीतीसीं, हिकिड़ो कार्ड कढी ॾिठोसीं बाबा, वरी उन लफ़्ज़ खे इस्तेमालु कयो, वरी यादि न कजो। हीअ आउटडेटेड मुदे ख़ारिज कम बंदि कयो। जेके मां अर्ज़ु रखां थो इहे साइंटिफिकली वर्ड यादि न कजनि, जीअं हेॾा बुक लिखायूं वर्ड यादि कयो, अलॻि अलॻि जेके वॉट एवर यू रिमेंबर यू फॉरगेट। तव्हां हिकिड़ा 500 लफ़्ज़ यादि कया न, पोयां जॾहिं शुरू कंदव त पहिरियां 100 विसरी वेंदा। इहो सभिनी जो कॉमन तजुर्बो हूंदो, मुंहिंजो बि आहे एज़ ए स्टूडेंट, छो त मां बि अहिड़ी घटल फिटल तरीक़े मां पढ़ी मथे आयो आहियां। मूंखे कहिड़ी तकलीफ़ करणी पई उहो मां ॼाणा थो। इन ते हिकिड़ो अलॻि प्रोग्राम कंदासीं त तव्हां कीअं पढ़ियो। आम माण्हू बि नी मां ईअं उनखे एॾा पापड़ वेलणा पवंदा बिल्कुलु। त अहिड़े तरीक़े सां मथे आयुमि जंहिंमें रुगो ग्रामर पढ़ाईंदा आहिनि, प्लीज़ स्टॉप इट। मां दोहरायां थो, ट्रांसलेशन कराईंदा आहिनि, प्लीज़ स्टॉप इट। अच्छा, उहे नोटबुक्स ऐं उहे किताब जंहिंमें उर्दू सिंधी लिखियलु आहे, उन मां तव्हां अंग्रेज़ी सिखंदव, सॼी ज़िंदगी न सिखंदव। ॿियो हिकिड़ो सेशन करणु चाहींदुमि, लर्निंग बाय ईयर्स नॉट बाय आइज़, एफर्टलेस इंग्लिश। वरी इंग्लिश लैंग्वेज जी हिकिड़ी ॿी शइ आहे, एफर्टलेस इंग्लिश कयो। तव्हां सॼा एफर्ट्स हणंदा आहियो, वॾो तनाव पैदा कंदा आहियो पंहिंजे मथां। अंग्रेज़ी न ईंदी आहे, अंग्रेज़ी एॾी सवली आहे जीअं सिंधी आहे। सिंधी अञा ॾुखी इन जे करे त 52 लफ़्ज़ आहिनि, सिंधी घणी 25 लफ़्ज़ आहिनि। जी, ॻाल्हि आहे त उहे पैटर्न इस्तेमालु कयो जेके सिंधी सिखण में इस्तेमालु कंदा आहियूं। असांखे इहो तरीक़ो न थियो, उस्ताद असांजो हुनजे क़ाबिल न आहे। त मुंहिंजी सॼी रिसर्च बेस इहा आहे ऐं मुंहिंजो उस्ताद आहे ॿारु। तव्हां पंहिंजे घर में ॿार खे ऑब्ज़र्व कयो त पंहिंजी मदर टंग कीअं थो सिखे। लर्निंग बाय ईयर, पोइ तव्हांखे सम्झ में अची वेंदो। जेको स्कूल ई न वेंदो आहे, आइज़ इस्तेमालु ई न कंदो आहे किताबनि ते या बोर्डनि ते, उहो पंहिंजी ॿोली कीअं ॼाणंदो आहे। तव्हां ग्रेजुएट आहियो, ॿार जहिड़ी ॿोली ॻाल्हाए ॾेखारियो अंग्रेज़ी, नथी अचे न, तॾहिं मुंहिंजो मथो जेको आहे सो फिरी वियो। त हिकिड़ो ॿारु 2.5 सालनि जो बहितरीनु ॿोली ॻाल्हाए थो, 3 सालनि जो, जेको स्कूल नथो वञे असां वटि, ऐं जेको पोस्ट ग्रेजुएट ग्रेजुएट आहे हुननि सां अंग्रेज़ी ॻाल्हाईंदो आहियां त जवाब ई न ॾींदा आहिनि। उन्हनि जो ॾोह न आहे, मां वरी थो चवां सिस्टम ग़लति आहे। हीअ जेके तजवीज़ ॾियूं था, जेकॾहिं असांजी नामदार सरकार सिस्टम चेंज करे, अञा हिकिड़ी तमामु हिकिड़ी ॿी प्रोग्राम लाइ ख़ासि ॻाल्हि चई थो वञा, भली यादि आहे जो तव्हां या वरी फ़ोन करे तव्हां कजो, त हीअ दहशत कीअं ख़तमु थिए, हीअ जेको माण्हू जे अंदरि विगोड़ आहे इहो कीअं ख़तमु थिए। इहा एजुकेशन करे सघे थी बिल्कुलु। इन जो मूं वटि पूरो सिलेबस ठहियलु आहे। जी, त माण्हू जे अंदरि जेका मायूसी आहे इहा कीअं ख़तमु थिए, जेका विगोड़ वेड़ आहे माण्हू जे अंदरि, कावड़ आहे, क्रोध आहे, इहो बि एजुकेशन सिलेबस ख़तमु करे सघे थी। दुनिया में एॾो वॾो कमु थो थिए पियो, असां वटि सिलेबस ई सॼी ग़लति आहे। जेकॾहिं मां चवां सिलेबस सॼी तव्हांखे रिकन्स्ट्रक्ट करणी पवंदी, रीविज़िट यूअर सिलेबस। न तव्हां तारीख़ था पढ़ो, न अदब था पढ़ो, न फिलासफ़ी था पढ़ो, न साइकोलॉजी था पढ़ो, रुगो पैसनि कमाइण जूं मशीनूं ठाहिणियूं आहिनि। त
बाबा M.Com कयो, CA कयो। जेको सिंध टेक्स्ट बोर्ड जो गुज़िरियल साल चेयरमैन थियो रफ़ीक बुरड़ो साहब, तव्हां सुञाणंदा आहियो, उन निसाब खे तब्दील करण जी ॻाल्हि कई, हिते वॾो सेमिनार थियो, असां हेडलाइन में हुनखे रखियोसीं त असां उन्हनि खे जेको हमले आवर आहिनि उन्हनि खे हीरो न कंदासीं, असां असुल खे हीरो कंदासीं पंहिंजे निसाब में। हटाए छॾियऊं, ₹80 जी बजेट ई चई या मां घर वेंदुमि या जेल वेंदुमि। इहा सूरत हाल लॻी पई आहे असांजे इदारनि जी। साईं निसाब कीअं तब्दील थिए, तब्दीलीअ जूं जेके माण्हू जज़्बो खणनि था, जेका ख़्वाहिश रखनि था, उन्हनि खे उते उहिदा ॾिना कोन था वञनि। ॻाल्हि इहा त कंदव न, मूं सॼो ॻाल्हि सॼी मथां खां आहे, तव्हां कंदव ई कोन त हेठां बाबा जेको तव्हां विझंदव देगचीअ में न, थाली में उहो ई पवंदो न। त असांजे ॿार जे मथे में जेके शयूं विधियल आहिनि, एसि ताईं जो 9th खां वठी जेका कापी हले थी, सुबुह जो ॾिसजो था टीवी ते। न साईं, हाणे त वॾो ज़ुल्म अथव। तव्हां त वेंदा रहंदा आहियो शहदाद कोट, पर जेको मां 2-3 महीना ॻोठ में रही आयो आहियां न, हाणे ॿार जे ज़हन में इहो आहे त पैसा गॾु कयूं, माल मता खपायूं, नौकिरी वठूं, कहिड़ी बि नौकिरी हुजे, ड्यूटी न आहे करणी, छाकाणि त फलाणो कोन थो करे, पघार ईंदी, घर जी चुल्ह ॿरंदी, शादी कंदुसि मां, घर हलंदो। तस्वीर हिकिड़ो मिंट ॻाल्हाईंदुसि। प्रिंसिपल ठुल कॉलेज मुंहिंजो गहरो दोस्त आहे, मां सभिनी खां फ़ोन करे पुछंदो आहियां त तव्हां स्टूडेंट्स अचनि था, उस्ताद पढ़ाइनि था। हुन मूंखे यार अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधायूं, मुंहिंजा लाह कढी छॾी। हे 3 ॾींहं पुराणी ॻाल्हि आहे, 2 ॾींहं बल्कि मूंखे जी 2 ॾींहं बल्कि कल्ह अञा मां हुन सां फ़ोन ते ॻाल्हायो आहे, कल्ह ई। मां चयोमांसि नेक्स्ट प्रोग्राम थियो त मां इहा ॻाल्हि रखंदुसि। ॿार स्कूल में कॉलेज में अचनि ई नथा सरे खां, ऐं उस्ताद वञनि ई नथा, छो त बाबा शागिर्द कोन्हनि के। नतीजो इहो आहे, ॿारनि खे असां चई पढ़ो ॼारायो। मां शहदाद कोट में बि ईअं थियो आहे, राति चुठे मूंखे ॿुधायो, भेंडर मां अखियुनि सां ॾिसी आयुमि, महिरबानी करे पंहिंजा ॿार कॉलेज में मोकिलियो। हिन चयो मां साईं दौलत ते पढ़ो, पैसा ॾेई पढ़ो ॼारायो आहे, त महिरबानी करे स्कूल में कॉलेज में पंहिंजा ॿार मोकिलियो। तव्हांखे इल्म जी अञा ख़बर न आहे सिंधियुनि खे, यानी जीअं ठुल मूं चयो, शहदाद कोट चयो, बाबा इहे नंढड़नि पैसा जेके तव्हां पंहिंजे ॿारनि खां कमराए ऐं पंहिंजो घर था हलायो न, सॼो मुस्तक़बिल तारीख़ थी वेंदो, सॼी क़ौम जाहिल थी वेंदी। सभ खां वॾो नुक़सान ॻाल्हि था कयो त उतां जो MP जेको डॉक्टर सोराब सरकी आहे, उनखे इहे कोशिशूं करणु खपनि। जीअं बलोचिस्तान में नवाब यूसुफ अज़ीज़ मंगसीअ कोशिशूं कयूं, जंहिंजा निसाब में सबक़ शामिल आहिनि, उन त उते हॉस्टलियूं बि ठहिरायूं, ऐं उन इहो ऐलान करायो त जेको ॿार स्कूल न मोकिलींदो वालिद, उनजे मथां क़त्ल जो केस दाख़िल थींदो। हाणे उतां जा चूंडियल नुमाइंदा अलाए कहिड़ियूं तरजीहूं उन्हनि जूं, उहे रहनि बि था नथा, लंडन अमेरिका पढ़नि, ठुल जो ग़रीब ॻाल्हि यार त एम्पथी न आहे। तूं असां वांगुरु हुननि जी दिलि सड़े न, पोइ ॾिसो कमु कीअं थो सुरे। सभु कुझु असां ठीकु करे सघूं था, अञा बि कुझु न वियो आहे। हींअर सिंध खे गिदड़ कोन खाई विया आहिनि, असां पाण गिदड़ थी खाऊं था। सिंध गिदड़ न खाया आहिनि, पर जॾहिं नज़र करते सूअर साम्हूं था नज़र सूअरनि जे वर चढ़ी विया सिंध जी सॼी। वॾी वॾी महिरबानी। ऐं असां प्रोग्राम जा हे जेके सिलसिला आहिनि उहे अॻिते बि असीं वधाईंदा रहंदासीं, ख़ासि तौर ते तालीम या सिंध खे अंदरि जेके ॿिया नासुर लॻल आहिनि। प्रोफेसर साहिबु टाइम प्रोग्राम जो पूरो थियो आहे। नाज़रीन, असांजा प्रोग्राम प्रोफेसर साहिब जन सां अॻु बि थिया आहिनि ऐं हिन वक़्तु बि असीं कयूं पिया, आईंदा बि कंदा रहंदासीं। ऐं अमर जलील साहिबु जीअं अॻे 4 प्रोग्राम असां कयासीं लाइव, त सिंध मां पीरनि जी पाड़ कीअं पटिजे, इंतिहा पसंदी ख़तमु कीअं कजे, उन में हिकिड़ो फार्मूलो अमर जलील साहिबु जेको तव्हांखे ॿुधायो त क़ुर पाक तव्हां सिंधी में तर्जुमो पढ़ो, मुल्लो तव्हां खां भॼी वेंदो। तंहिंजे करे प्रोफेसर साहिबु बेसाॻो फार्मूलो ॿुधायो आहे, तव्हां पाण पढ़ो, तव्हांखे अंग्रेज़ी अची वेंदी, तव्हां जी क़ाबिलियत वधी वेंदी। तव्हां वटि जेकॾहिं पैसो कोन्हे, जेकॾहिं तव्हां वटि सिफ़ारिश कान्हे, जेकॾहिं तव्हां वटि पहुच कोन्हे, त तव्हां पाण पंहिंजी क़ाबिलियत खे वधायो, अहलियत खे तव्हां वधायो। तव्हां उहे ॾुखिया ऐं अणांगा जेके पंध ऐं पेचरा आहिनि तालीमी हवाले सां उहे तइ करे तव्हां इम्तिहान पास कयो। तव्हांखे नौकिरियूं, तव्हांखे कामयाबियूं जेके आहिनि तव्हांजा क़दम चुमंदियूं। आईंदा बि असां प्रोग्राम अहिड़े क़िस्म जा कंदा रहंदासीं। ऐं तव्हां सां पंहिंजी जेका मालूमात आहे, जेके असांजा मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि, जेके ॼाणूगर आहिनि ऐं जिन पंहिंजी सॼी ज़िंदगी इल्म ऐं तालीम जे लाइ अर्पे छॾी आहे, असीं उन्हनि जूं ख़िदमतूं बि हासिलु कंदा रहंदासीं ऐं उन्हनि जा तजुर्बा जेके आहिनि उहे तव्हां ताईं पहुचाईंदा रहंदासीं। अॼु प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो आहे। ॾींदा इजाज़त। अलाह वाई।